अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बटाक शो में आऊं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। हिक ॻोठ में हिकु शैतानगीर माण्हू रहंदो हुयो। उनजो कमु चुगली करणो हूंदो हुयो, माण्हुनि खे पाण में विड़ाइणो हूंदो हुयो, इंतिशार पखेड़ींदो हुयो, माण्हुनि जा झेड़ा कराईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं उहो शैतानगीर शख़्स बीमार थी पियो ऐं हुन ॻोठ जे समूरनि माण्हुनि खे घुराए इन ॻाल्हि जी तस्दीक़ कई त मां तव्हांजो गुनहगार आहियां, मां तव्हांजो ख़तावार आहियां, मूं सदाईं तव्हांखे पाण में वेड़ायो आहे। मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त आउं जॾहिं हिन दुनिया मां लाॾाणो करे वञा त मुंहिंजी लाश खे ॻोठ जे चौक ते टंगे, तव्हांजी दिलि जीअं चवे तव्हां मूंखे लितर हणो, तव्हां मूंखे भीट हणो, तव्हां मूंखे बुजा ॾियो, जेको वणेव मन में, जेको अचेव उहो तव्हां मुंहिंजे लाश सां करे सघो था। उनखां कुझु ॾींहंनि पोइ उहो शैतानगीर माण्हू लाॾाणो करे वियो ऐं उनजी वसीयत मुताबिक़ उनजी लाश खे ॻोठ जे चौराहे ते चौक ते टंगे, समूरनि ॻोठाणनि किने उनखे पादर हयां, किने उनखे लतूं हयूं, किन मुकूं हयूं, किन भूंडा ॾिना पई। इहा ख़बर थाणे जे SHO खे पई। पुलिस जी नफ़री आई ऐं 100 खां वधीक ॻोठाणा गिरफ़्तार कया विया। उन ॻोठ में हिकु ॾाहो माण्हू रहंदो हुयो। उन वेठे वेठे सभिनी ॻोठाणनि खे कम जी ॻाल्हि ॿुधाई ऐं उहा कम जी ॻाल्हि इहा हुई त शैतानगीर माण्हू मरंदे मरी वियो, पर पंहिंजी शैतानगीरीअ खां न मुड़ियो। आख़िर में वेंदे वेंदे बि 100 माण्हू गिरफ़्तार कराए वियो इन ॾस में त लाश जी बेहुरमती थी रही हुई। इहा अटकल शैतानगीर माण्हू पहिरियां पंहिंजे दिमाग़ में करे छॾी हुई। सो अहिड़नि शैतानगीर माण्हुनि खां पाण खे पासो करिणो आहे, पाण खे बचाव करिणो आहे। अॼु असां पंहिंजे स्टूडियोज़ में घुराइणो त शैतान खे चाहियो पए, पर शैतान मसरूफ़ियत सभु न अची सघियो, उन पंहिंजे शागिर्द खे माण्हू आहे। अॼु असां शागिर्द जो, शैतान जे शागिर्द जो इंटरव्यू तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं ऐं हीअ ॻाल्हि वाज़े कंदा हलूं त हिन प्रोग्राम में ईंदड़ समूरा किरदार अलामती आहिनि। कंहिं बि किरदार जो कंहिंजी बि ज़ाती ज़िंदगीअ सां को बि तालुक़ न आहे। असीं वेलकम चऊं था शैतान जे शागिर्द खे। साईं भलीकार चवण लाइ हूअं त मुंहिंजी दिलि चवे कोन थी ऐं अस्सलाम वालेकुम तव्हांखे चवणु मुनासिबु न लॻंदो, मुनासिबु आहे बि कोन। बसि हाणे इहो आहे त तव्हांजे शर खां बचण जे लाइ तव्हांखां राय वठणु चाहियूं था। तव्हांजो इस्तक़बाल, तव्हांजो आदुरभाव, तव्हांजी आजियां कहिड़े नमूने सां कई वञे? इरशाद, मां शैतान आहियां, इंसान आहियां। इज़त जी ज़रूरत इंसान खे हूंदी आहे, शैतान खे न। जेतिरियूं वणिनी गारियूं ॾे, जेतिरियूं वणिनी बुजा ॾे, जेतिरो वणी धक्कूं उछलाए मुंहिंजे मथां, मूंखे ख़ुशी थींदी, मूंखे ख़ुशी थींदी। इज़त जी दावेदार मां पाण आहियां कोन। जेतिरो वणी ॾे गारियूं, मुंहिंजे अंगूठे की बि परवाह न। बसि आहे पट कम खे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे गारियूं ॾियण सां, तव्हां ते लानतूं वसाइण सां तव्हांखे मज़ो ईंदो आहे? मज़ो ईंदो आहे। मुंहिंजो कमु आहे इंसान खे बरगुलाइणु, मुंहिंजो कमु आहे इंसान खे जन्नत खां पहिरें जहन्नम ॾे उछलाइणु। जॾहिं इंसानु मूंखे गारियूं ॾींदो आहे, जॾहिं इंसानु मूंखे बुजा ॾींदो आहे, इंसानु मुंहिंजे चवण सां ई सभु कुझु कमु इहो कंदो आहे, त इंसानु जहन्नम जो हक़दारु थी वेंदो आहे। जॾहिं इंसानु मरंदो आहे न, त 40 ट्रकूं काठियुनि जी जहन्नम जे दर ते मां सटे ईंदो आहे, त वञी हिनखे सटियो जहन्नम में, हिनखे साड़ियो वञी जहन्नम में। पर साईं, चवण जो मक़सदु इहो आहे त न आउं तव्हांखे गारियूं ॾींदुसि, न ई आउं तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदुसि। तव्हां मुंहिंजा हिते महिमान आहियो। आउं चाहियां थो त हिकिड़ो मैसेज कन्वे थिए त शैतान ऐं इंसान में फ़र्क़ु आहे। शरीफ़ थो पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे। हा, टीवी जो ख़ौफ़ अथई न, टीवी जे ख़ौफ़ जे करे एॾो आदाब ख़िलाफ़ सां ॻाल्हाए थो पियो। तुंहिंजी मूंखे ख़बर आहे तूं छा आहे। जॾहिं तूं प्रोग्राम करणु आहीं, उन खां अधु कलाक पहिरियों इमदाद ऐं वली मोहम्मद खे वेड़ाए पोइ आहे न। सॼी राति 3 बजे खां बाद में 2 कलाक कहिड़ी फिल्म हलाई वेठो आहीं मोबाइल में? जॾहिं अधु कलाक प्रोग्राम खां पहिरियों जेको तूं हेॾे रस्ते में आहीं पे, तूं कहिड़ो कमु कयो? गाॾी में वञी हिकु रक्शे वेंदड़ 2 औरतुनि खे हिरासां कयो तो, पंहिंजो नंबर लिखी उन्हनि ने उछलाई। इज़त जो दावेदार शरीफ़ माण्हू, पंहिंजो पाण खे ज़ाहिर करण वारा, टीवी ते वेही माण्हुनि खे मैसेज था ॾियो त औरतूं सरियाम नाच गाना थियूं कनि, त तॾहिं आफ़तूं थियूं अचनि। इहो छो थो चए? पीउ जी बेमुरादी कयो तव्हां, माउ जी बेमुरादी कयो तव्हां, गोश्त जे लोथड़े जे
बराबरि तव्हांजो पाव ॾेढ पाव वज़न जॾहिं तव्हां पैदा था थियो तव्हांखे ॾाढी सां थो करे पीउ माउ महिनत पंहिंजी करे तव्हांखे जवान थो करे पीउ माउ उन खां पोइ धिका ॾेई उनखे घरों था कढो हे इंसान पोइ चई मां शरीफ़ आहियां 7 ॾींहंनि जी न्याणी खे गोलियूं हणी मारे थो तूं इंसान पंहिंजो पाण खे वॾो इज़तदार थो सम्झे चए थो त आफ़तूं थियूं अचनि औरतूं सरियाम थियूं नचनि न्याणियुनि जो हक़ खाए तूं चवे थो पियो त मां इंसान आहियां शरीफ़ आहियां वॾो पाण खे शरीफ़ थो सम्झे जॾहिं माउ पीउ खे धिका ॾेई घरनि खां थो कढे त मां मथां तोॾे थुकूं थो छिलायां त थुकुनि जो हक़दार मां न पर थुकुनि जो हक़दार त तूं आहे अड़े मां त पंहिंजे उस्ताद जी बि इज़त थो कयां तूं पंहिंजे पीउ माउ जी इज़त बि न करे नंढे वॾे जो ख़्यालु न करे बदमाशूं करे तूं फिल्मूं ॾिसे तूं ॾिसो तव्हां थोरो वधी विया आहियो इंसाननि जे बारे में कोताहियूं उन्हनि जूं बि आहिनि पर वरी बि तव्हांखे चवां थो त तव्हांजो हिते इंटरव्यू आहे तव्हां हिते महिमान आहियो मूंखे सवाल तव्हां खां करणा आहिनि ऐं तव्हांखे वरी बि ॿुधायां थो त मां तव्हांजी रेस्पेक्ट थो कयां रेस्पेक्ट थो कयां तव्हांजी सम्झो था न रेस्पेक्ट न कने कहिड़ो आङूठो पए हालांकि रेस्पेक्ट तुंहिंजी मां थो कयां हिकिड़े मां चयां न इते जो इते तोखे वेठे हिन कुर्सी ते पादर खारायां तुंहिंजे ई कैमरामैन खां मां सम्झुसि कोन छा था चवणु चाहियो मां सिर्फ़ु तुंहिंजे कैमरामैन जे कन में सिर्फ़ु इहा ॻाल्हि छॾींदुमि त तुंहिंजी जेका गर्लफ्रेंड आहे उनखे इरशाद जागीराणी कुंड में दाणो थो उछलाए उनखे फासाइण थो चाहे शर्मिंदो थी वए न परेशान थी वए न तूं परेशान न थी मां कोन थो चवां कैमरामैन खे तव्हां शैतान जा शागिर्द आहियो तव्हां वाकई शैतान जा शागिर्द आहियो हीअं सुवाल करे मूंखे शकी करणु थो चाहे न न मां शैतान आहियां मां तुंहिंजे पीउ शहज़ादे जो पुटु आहियां मां तुंहिंजो सॻो भाउ आहियां यादि न अथई चिदन रांदि तूं असां गॾु खेॾंदा हुआसीं सॼी ज़िंदगी तोसां गॾु मां खेॾियो आहियां तॾहिं त तबियत बि हिकु जहिड़ी आहे शक्ल बि हिकु जहिड़ी आहे तक़रीबन शकी थी वञे शकी थो आया शकी थींदो आहे नालो छा आहे तव्हांजो नालो ॿुधायो पंहिंजो नालो मुंहिंजो लांतीर नालो मुंहिंजो कंहिं रखियो नालो कीअं पियो नालो अबे रखियो प्यार में जॾहिं मां पैदा थियो हुउमि न शक्ल सूरत इहा ई हुई यही मां पैदा थियुमि रड़ियूं कयमि दाहूं कयमि बल्कि घणो किन कयमि दाई परेशान जेके बि आहियूं सभिनी चयो हे ॾिसो लानत अथई लांती सभिनी चयो लांती थुकूं अथई लांती त इहो अशर सभु मुंहिंजे बाबे ॾिठो पए त तॾहिं मुंहिंजे बाबे चयो त मुंहिंजे पुट जो नालो ई आहे लांती जंहिं ते एतिरो लांतूं वठी तव्हां इंसाननि में को बीमार हूंदो आहे बीमार ॿार जॾहिं बची वेंदो आहे त नालो रखंदा आहिनि अलाह बचायो हिनखे अलाह बचायो अहिड़ी रीति लांतूं जो घणियूं वठूं त अबे तुंहिंजो नालो ई आहे लांती तव्हांजो उस्ताद किथे आहे अॼुकल्ह तक़रीबन आराम में हूंदो आहे छो जो कम तो असां संभालिया पर हिन वक़्तु पोइ बि मुंहिंजो उस्ताद बिज़ी हूंदो कंहिंखे निमाज़ पढ़ण खां रोकींदो कंहिंखे तलावत करण खां रोकींदो कंहिंखे ज़कात ॾियण खां रोकींदो त कंहिंखे हज वञण खां रोकींदो मतिलबु सना सुका कम इहे बसि उस्ताद थो करे बाक़ी ज़हनी तौरु असां इंसाननि खे तयारु करे छॾियो आहे सही असांखे महिनत घटि करणी थी पए इंसान पाण महिनत वधीक थो करे तव्हां ॿुधायो पए त तव्हांजो उस्ताद मोहतरम चयमि तव्हांखे मतिलबु चिड़ लॻी हुजे पर असां टीवी ते आहियूं त पोइ चवणो पवंदो आहे कॾहिं कॾहिं पुराणो कमु करे थो उस्ताद तव्हां छा कंदा आहियो मां बि उस्ताद सां गॾु उहो पुराणो कमु कंदो हुउसि
पर हिकिड़े ॾींहुं इंसान जी बाज़ार में गुज़र थियो, ॾिठोसीं हिकु दुकान ते वॾी रश लॻी पई, त उस्ताद मूंखे छिके उन दुकान ते वेठी वियो त हिते ॾिसूं मसइलो छा आहे, त मथां को मुक्यो मिले शैतान जो, त हिते माण्हू घणा वेठा आहिनि, त लट बि चंबो भुजो घणो वहिदो, जे लड़ी वियासीं त ॾिठोसीं त हिकु रेडियन जो मिस्त्री, टेपनि जो मिस्त्री, उहो पाण दुकान बंदि करे मोबाइल जी दुकान खोले। पहिरियों त ॾिसी असां परेशान थिया त हीअ शइ कहिड़ी आहे, जिते एॾी रश आहे, एतिरो हुजूम आहे, शइ कहिड़ी आहे। माण्हुनि खां ॿुधोसीं त हीअ मोबाइल आहे। पोइ मूंखे उस्ताद खंभड़ खां वठी चयो त पुट, अॼु खां हीउ कमु मां, पुराणो कमु मां थो संभालियां, हीउ जदीद कमु अची वियो आहे, जदीद दौर आहे, त असांखे बि जदीद शैतानी करणु घुरिजे। तूं हिन मोबाइल में घिरी वञ ऐं जदीद शैतानी शुरू कर। जदीद शैतानी जो मतिलबु छा आहे? मां सम्झुसि कोन। छा छा मतिलबु फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडिया। सोशल मीडिया? हाँ, सोशल मीडिया तोखे मां तुंहिंजी ज़बान में सम्झायां। उन ते कंट्रोल आहे तव्हांजो? बाक़ाइदे कंट्रोल। उन गिरफ़्त तव्हां वटि हाणे? बिल्कुलु सॼी गिरफ़्त, टोटल कमु इहो मुंहिंजे हवाले आहे। छा आहियो तव्हां? IT एक्सपर्ट आहियो? छा आहियो? अञा मां ॻाल्हि सम्झो न आहियां, थोरो सम्झायो सही तरीक़े सां मूंखे। मां तोखे सम्झायां थो, तुंहिंजी ज़बान में, तुंहिंजी ॿोली में, जीअं तोखे सम्झण में आसानी थिए। जीअं कुझु टाइम पहिरियों तुंहिंजो गानो आयो, अच त ॿुधायां तोखे दिलबर, मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे। वाह जो गानो हुयो, यकीन कर ॾाढो मज़ो आयो। रूबी अली जो मां पुराणो आशिक़ आहियां। हिन में जेका रूबी अली तव्हां परफॉर्मेंस कई कमाल जी, रूबी अली जी परफॉर्मेंस ॾिसी दिलि ठरी पई, तुंहिंजी परफॉर्मेंस ॾिसी दिलि ॻरी पई। इन जे लाइ मां सोचियो त काश मां शैतान न पर इंसान हुजां, ऐं इंसान बि इरशाद जागीराणी हुजां, त अॼु रूबी अली सां गॾु तुरगां पियो वाटर पार्क में। वॾो ख़ुशनसीब इंसान आई। इरशाद चई थो ॼाए, पर मुंहिंजी दिलि झोरे छॾी अथई। तूं रूबी अली सां घुमे थो, मुंहिंजो अंदरि थो सड़े। यकीन कर, मुंहिंजो न पर मुंहिंजे उस्ताद जो बि अंदरि थो सड़े। रूबी अली जो आशिक़ मां सिर्फ़ु न, मुंहिंजो उस्ताद बि आहे, मुंहिंजा ॿिया नंढा शैतान सभु रूबी अली जा शागिर्द अथई। मतिलबु रूबी अली जा आशिक़ अथई। मिले रूबी त सलाम चइजांइ, हुनखे चइजांइ त सभ खां वॾो आशिक़ मुंहिंजो उस्ताद, उन खां पोइ आशिक़ मां, असां सभु तुंहिंजा आशिक़ आहियूं। साईं, हिते मामिलो रूबी अली जो नथो हले। तव्हां ॿुधायो पिया कुझु, त तव्हां छा कंदा आहियो? सोशल नेटवर्क में छा कंदा आहियो? मतिलबु मोहबत ईअं कि गानो आयो, गानो सां कहिड़ो तालुक? छा थियो? ऐं गाने में छा थियो, छा तोखे ख़बर कोन्हे? छा ॾिसण वारनि खे ख़बर कोन्हे? जेके ही प्रोग्राम ॾिसनि था उनखे ख़बर कोन्हे त उनजो अंजाम छा निकितो? एतिरियूं थुकूं, लांतूं, बुजा खाधे पोइ बि सुधरे कोन न। वरी बि रूबी अली सां गॾु घुमणु शुरू करे ॾिनई। सुठी आर्टिस्ट आहे, असीं कॾहिं कॾहिं घुमंदा आहियूं, हुन में कोई अर्ज़ु न आहे। सुठी आर्टिस्ट सां हलणो घुमणो सिर्फ़ु तुंहिंजो आहे कमु। असां ईअं आहियूं, असांजो शैतान था सरिजूं त पोइ असां छा जा शैतान आहियूं? अहिड़ी शैतानी कबि सभु तूं कंदे त मां छा कंदुसि? यकीन कर, जॾहिं तूं रूबी अली सां गॾु थो घुमे त मुंहिंजी हीअं अंदर में उबला वठा अचनि, उबला। जॾहिं मूंखे सफ़ा गैरत तार थी वई त तुंहिंजो मां एक्सीडेंट करायो, यादि अथई? तुंहिंजी गाॾी अचानक रेस ते पेर आयो, ई जोंप खाधो, गाॾी कंहिं पेर ॾिनो? मां तुंहिंजो एक्सीडेंट करायो। ऐं इरशाद ॾिठो चवां, जेकॾहिं सुधरे न, वरी जेकर रूबी अली सां गानो कयो त मुंहिंजो ॾाढ़ी ते हथु आहे। हिकिड़ो एक्सीडेंट कराए त मां पोइ छा कंदो मां, उहो तूं सोचे बि नथो सघे। मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो तव्हांजी सोच ते। मूंखे बि अफ़सोस थियो तुंहिंजी सोच जे मथां। हीअ ॻाल्हि त ॿुधो, ये गाना ठाहे छा साबित करणु चाहिए पियो? त वॾो ट्रेंड ॾींदे, नओं जदीद ट्रेंड ॾींदे, सुठा गाना तूं हिते हलाए ऐं माण्हुनि जो ध्यानु एॾे कराईंदे, कुहाड़ी कल्चर वारा ड्रामा ख़तमु करे, बंदूकनि वारा ड्रामा ख़तमु करे, केॾो बोझ बर्डन मुंहिंजे मथां सुछलायो, तोखे ख़बर आहे? मूंखे घटि महिनत करणी पवंदी, उस्ताद खे घटि महिनत करणी पवंदी। इन कुहाड़ी कल्चर बंदूकनि खे ॾिसी नंढे ॿारनि जे ज़हन ख़राबु थींदा, उहे बि बंदूकूं खणंदा, बचपन खां ई पाण में विढ़ंदा, शर शैतानियूं वधंदियूं ऐं क़बाइली खेड़ा वधंदा। मूं त पोइ सुठो कयो न, तरक़ी वटि आई।
तूं पंहिंजे पर में भलो कमु कयो त मूंसां त तूं मुंहिंजे लाइ त मुश्किलात तूं पैदा कयूं न। हाणे माण्हू वेढ़ाइण जे लाइ वरी मां ॿिया तरीक़ा सोचां त मां कहिड़े तरीक़े सां माण्हू वेढ़ायां, मां कीअं शैतानियूं कयां, मां कीअं क़बाइली जहिड़ा वधायां। ॾिसो हिकिड़ो इहो अलॻि मौज़ू आहे त मां कहिड़े क़िस्म जो गानो ॾिनो, मॉडर्न टच ॾिनो, तव्हांखे न वणियो, तव्हां क़बाइली जहिड़े वारा उहे साॻा सीन कुहाड़नि वारा ॾिसणु चाहियो पिया, तव्हांजो कमु आसानु थिए पियो। बहरहाल तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे मछरायो, मुंहिंजे ख़िलाफ़ु कयो। मां वरी बि रूबीली सां हिकिड़ो गानो कंदुसि, जेको तव्हांखे करिणो आहे उहो कयो, उहो बाद में ॾिसंदासीं। हिते इहो टॉपिक न आहे, हिते ॿी ॻाल्हि कयूं था पाण। हिते तव्हां मुंहिंजा मोज़िज़ महिमान आहियो। मोज़िज़ खे छॾ, 7-8 मिंट थी विया आहिनि, मुंहिंजे मथां कोई लानत न आहे वसाई, न कंहिं तुक ई न कंहिं बुजो ॾिनो। मुंहिंजे हिते प्रोग्राम में तूं सफ़ा खाद खुराक जी कमी आहे, बाक़ाइदे बुरान अची वियो आहे। महिरबानी करे मूं ते लानतूं वसाए, मूं ते बुजा थुकूं वसाए त मूंखे सुकून अचे। प्रोग्राम में छा था कयो? खाद खुराक जी कमी थी वई। जॾहिं तोखे बुख महिल मानी न मिले, उन महिल पाणी न मिले त तूं कीअं तड़पंदो हूंदे। जॾहिं मूं ते लानत तुक गार्ड न वसे त मूंखे बि ईअं तड़प थींदी आहे। हाणे कुझु सुकून तूं सुवाल पुछा कर। सुकून में आयो त इहो ॿुधायो त फेसबुक ते जेका इहा शैतानगिरी तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु वारी अहिड़े क़िस्म जा कमेंट्स माण्हुनि खे गारियुनि वारा ग़लति कमेंट्स ॾियारींदा रहंदा आहियो, तव्हां ॿुधायो फेसबुक ते ॿियो छा कंदा आहियो? ॿियो इहो ग़लति ख़बर हलाइणु, माण्हुनि खां ग़लति ख़बरूं शेयर कराइणु, पंहिंजे मौत जी ख़बर। ज़रदारी जे मौत जी ख़बर कंहिं हल रही, मां हल रही। अच्छा, अताला ईसा खिलवी जी मौत जी ख़बर कंहिं हल रही। तो जहिड़े नौजवान जे ज़हन में विधमि त वठो कमेंट, वठो लाइक, वठो छॾे कंहिं ॻाल्हि खे हलाए ख़बर। अताला गुज़ारे कंहिं ख़बर हलाई, मां हल रही। ऐं महक मलिक जी शादी जी पूरी ख़बर तव्हां हलाई? परफेक्ट। मूंखे तूं चङी तरह सुञाणे थो, थोरे इंटरव्यू में घणो सुञाणे आहे मूंखे, छो त तूं पाण वॾो शैतान आहे। ॾिसो, पाण ते वरी बि प्रोग्राम तरफ़ वधंदासीं, पाण ॿियूं ॻाल्हियूं न कंदासीं। फेसबुक ते हिकु त तव्हां ग़लति कमेंट्स ॾियारींदा आहियो, माण्हुनि खे चिड़ ॾियारींदा आहियो, माण्हू गारियूं कमेंट में कंदा आहिनि, कंहिं बि सुठी का क्रिएशन हूंदी आहे उनखे गारियूं ॾींदा आहिनि। हिकिड़ो कमु इहो, ॿियो कमु तव्हां पोस्टूं शेयर कराईंदा आहियो, टियों कमु कहिड़ो कंदा आहियो? हा, ॾाढो सुठो सुवालु कयो। टियों कमु वीडियो लीक कराइणु। वीडियो लीक? जेके असेंबलियुनि में जवान 3 पीस पाए वॾो सोभरती असेंबली में था घिरनि, उन्हनि जूं गंजी वारियूं वीडियो, पातल बि गंजी, मथां बि गंज, इहे वीडियो केरु शेयर कराईंदो आहे? इहो मां शेयर कराईंदो आहियां। उन्हनि जो असली चहिरो तव्हांखे मां ॾेखारींदो आहियां। हाणे चवंदे इहो कुदो कमु बि तव्हां कंदा आहियो, माना इहो किनो कमु तव्हां कंदा आहियो? हा, इहो किनो कमु मां कंदो आहियां। शर्म नथो अचे तोखे? विद्या भरियो, तव्हां रिकॉर्ड बि कयो। हिकु त कुदो कमु कयो, वरी उनखे रिकॉर्ड बि कयो, ऐं उहा जेकॾहिं वरी मां वीडियो वायरल कराई त ॾो मुंहिंजो मां शैतान आहे, तूं इंसान आहे। तुंहिंजो इंसान जो कमु आहे एॾा विद्या भरणो, एॾियूं रिकॉर्ड करणो, मुंहिंजो कमु रुॻो आहे इन खे थोरो वायरल कराइणो। छा थियो? कहिड़ियूं वीडियोज़ तव्हां लीक करायूं, मशहूरु कारनामा तव्हांजा? मुफ्ती कवि ऐं हरीम शाह जी वीडियो तोखे ज़हन ते यादि हूंदी आहे। बिल्कुलु चमाट लॻी हुनखे। मुफ्ती कवि ऐं कंदील बलोच वारी वीडियो यादि आहे? उहा लीक मां कई। कंदील बलोच जो मौत थियो हुनमें? हा, उन खां पोइ लीक मां कई। बाक़ी जेको कमु हो उहो उन्हनि जो पंहिंजो, उन में मां शरीक न, उहा मां शैतानी न कई। वीडियो लीक कराईंदा आहियो तव्हां? मुंहिंजो कमु आहे वीडियो लीक कराइणु। हा, माना इहो सभु तव्हांजी चुच ते थींदो आहे? अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त फेसबुक जो कारनामो तव्हां ॿुधायो, पोस्टूं शेयर कराईंदा आहियो, वीडियो लीक कराईंदा आहियो, ग़लति कमेंट्स ॾियारींदा आहियो, व्हाट्सएप ते तव्हांजो छा कमु आहे? उते छा कंदा आहियो, कहिड़ी एक्टिविटी आहे? व्हाट्सएप ते छोकिरो ऐं छोकिरी जे विच में चैटिंग, उन खां पोइ सेटिंग, उन खां पोइ डेटिंग, उन खां वरी बात एंडिंग, डज़ यू,
मोचरे बाज़ी माना छोकिरो पादर वञी पाण खाए। पादर वञी पाण खाए। असांजो जेको कमु असां करे छॾियो, बाक़ी कमु उन जे पीउ जो आहे ऐं पादर खाइण जो कमु पंहिंजो यार जो आहे। अच्छा, छोकिरी व्हाट्सएप ते वरी फोटू मोकिलण लाइ राज़ी न थींदी आहे अक्सर, उनखे छा कन में चवंदा आहियो त सुठो छोकिरो आहे, मोकिले तस्वीर, छा छा तव्हांजो उन वक़्तु रायो हूंदो आहे? उहा शैतानगिरी कीअं कंदी? सॼी ॻाल्हि खे सम्झे थो, ज़ाहिर आहे तो ते मुंहिंजे उस्ताद जी महिनत थियल आहे, महिनत नज़र बि अचे थी, बिल्कुलु ईअं। छोकिरो ॾाढो सुठो अथई, पैसे वारो अथई, चेट करेसि, 2 मिंट ॻाल्हाएसि, पोइ बैलेंस घुरेसि, जेकॾहिं बैलेंस मोकिले थो त पोइ वरी होटल ते खाइण पीअण जो टाइम रखेसि, उन खां पोइ फरमाइशूं शुरू कर, ऐं उन खां पोइ छोकिरो पंहिंजी माल मिल्कियत खपाए, घरों पीउ जो सभु कुझु चोराए, सभु चोरी ते ख़र्चु कंदो। जॾहिं ख़बर पवंदी पीउ खे त 15 नंबर लितर जो घर में वजंदो, कूकां रेड़ियूं रुॻो मां पियो ॿुधंदो आहे त मुंहिंजो यार पादर थो खाए पीउ खां। हाणे पीउ ऐं पुट माउ घर में फसाद वधियो, माना हाय हाय बहारी। ऐं उहो चवंदो आहे इहो शैतानी कम तो कोई शैतान कराया आहिनि। अच्छा, लानत थी शैतान, लाख लानत थी शैतान। पोइ नालो त मुंहिंजो वॼंदो आहे, भले अॻो उहो बीठो हुजे, लानतूं त मूंखे मिलंदियूं, लख लानत थी शैतान, हे कमु कई शैतान, पर शैतान आहियां त मां न। अच्छा, हीउ त तव्हां मिलण जो कमु कयो, मतिलबु हीउ तव्हां ॿिनि दिलनि खे मिलायो, ब्रेकअप छो कराईंदा आहियो, टोड़ींदा छो आहियो, जोड़ ख़तमु छो कराईंदा आहियो? वरी उन में बि मज़ो ईंदो आहे तव्हांखे? ॾिसो, निकाह थी वियो, छोकिरी हुनजे लाइ हिलाल थी वई, ज़ाल मुड़ुस थी विया, त पोइ असांजो कमु कहिड़ो? माना चुप करे वेही रहूं उनखे वधाइण जे लाइ। वरी उनजी ज़हन में इहा ॻाल्हि ॾियणु, छोकिरी सही न थी, जंहिं तोसां प्यारु कयो या ॿिए सां बि करे सघे थी, चूची ॾींदव तव्हां? हा, उनजी ज़हन में, छोकिरी जी ज़हन में इहो त पहिरियां तोसां प्यारु हुयुसि, हाणे तुंहिंजी इज़त नथो करे, हिन का ॿी छोकिरी ताड़ी अथई, उनजी ज़हन में इहा ॻाल्हि। हू उनजो ज़हन बि बाग़ी, उनजो ज़हन में बाग़ी जॾहिं मिलंदा आम्हूं साम्हूं, सबूत ॿिन्ही जो वांगण जहिड़ो, केतिरो टाइम कमु हलंदो, आख़िर वरी वेढ़ान थींदी। जॾहिं वेढ़ान थींदी, लव मैरिज जी ठहण वारो केरु न हूंदो, बाबे ॾे दाह खणी ईंदो, अबा मूंसां छोरी हे शर थी करे, अम्मा मूंसां छोरी हिन तरीक़े सां थी हले, हो चवंदा आहिनि शादी पाण कई थी, लव मैरिज जी असां तुंहिंजी अरेंज मैरिज त कोन कराई आहे, पाण वठी आ, पाण मुंहुं ॾे। हिकिड़ी ॻाल्हि चवां, तव्हां ते लानतुनि जो टाइम थी वियो, पाण वसाईंदो पाण ते? तूं न वसाईंदे, ऐं ब्रेक वठंदुसि, पोइ तूं ते लानतूं सही वसाईंदुसि, जेको कमु कया आहिनि। लानता मुंहिंजे मथां, लानता, लाइटूं हिन लानत जो लाइटूं मुंहिंजे मथां, हेॾां लानत, हेॾां लानत, हेॾां लानत। शैतान जो शागिर्द असांजे स्टूडियोज़ में गॾु आहे ऐं उन सां कचहरी जो सिलसिलो जितां छॾियो होसीं उतां ई ॻणींदासीं। साईं पाण अची विया आहियूं, टीवी ते अची विया। डिस्टर्ब न कर बाबा, जेको बि MP आहे, जीअं बि आहे, तूं कोटको ॾिरासि, कोटको ॾियोसि, सिधो थी वेंदो, होशियारी वठो, मुंहिंजो चवणु वठो। साईं टीवी ते पाण अची विया आहियूं वरी। साईं टीवी ते छॾियो 2 मिंट यार, न पाण लानताणो थो ॾे, न को ॿाहिरां को लानत वठण थो ॾे। कहिड़े कम में छा कहिड़ी मसरूफ़ियत आहे? टीवी जो शो आहे, टाइम असां वटि घटि आहे, प्रोग्राम जो वक़्तु। हाणे हिकिड़ो मिंट तूं होल्ड ते रहो, मां तोखे गाइड थो कयां, मां हितां जान छॾां, मां हिकिड़े सां फाथो आहियां। बाबा ॾिसी थो त 24 मेंबर हिकु पार्टी छॾे ॿी पार्टी में हलिया विया आहिनि। हाणे उन्हनि खे हिन पार्टी खां हिते सेट करिणो आहे या हुन पार्टी खां हुते सेट करिणो आहे। हाणे उनखे उते सेट कयां जिते मथे लानताणो घणो वसे। 25 मेंबर त सम्झे थो उनजा वोट घणा, इलाही वोट, लखे करोड़े लानतूं वसंदियूं मुंहिंजे मथां जेकॾहिं मां इन्हनि खे फेरे बि माना चवण जो मक़सदु इहो आहे त लोटा क्रेसी या जेको आहे हार्स ट्रेडिंग थिए थी, उन में बि तव्हांजो किरदारु आहे, जेका पैसनि जी ॾेती वोट ख़रीद थियनि था, उहो तव्हां था करायो। बाक़ी तुंहिंजो किरदारु आहे, तोखे त ज़ाती मसइले जी ख़बर ई कोन्हे, वरी मूंखां पुछा थो करे पियो हिन जो किरदारु, इहो सॼो मुंहिंजो कमु आहे, सॼो मुंहिंजो कमु आहे। उन्हनि खां पैसा वठाइण, पैसा वठो, सुभाणे मिले निव या न मिले निव, जेको मिले वठो, न विञायो,
अच्छा तव्हांजो उस्ताद छा थो करे? तव्हां हिते इंटरव्यू मसरूफ़ आहे त कुझु कमु उनखे छॾियो न, असांजो उस्ताद पाण करे न। हिते तव्हां इंटरव्यू में आहियो, टाइम ज़ाया था कयो असांजो। ही सॼो कमु मुंहिंजे टास्क मूंखे ॾिनो वियो आहे। उस्ताद जेको मुंहिंजो उहो थोरो मौलाना फज़लुर रहमान खे फेरण जे चकर में लॻो पिया, पर बार बार कोशिशूं करे थो, फेल थो वञे। बसि दुआ कयो त कामयाबु वञे। लॻो वञो, घटि न कयो। जेकॾहिं घटि कंदव त वरी पोइ सॼी ठहियल कमु हलियो वेंदव, पैसा बि वेंदव, हर कमु वेंदव, वठो सॼो। 2 मिंट असांखे ॾींदो प्रोग्राम जो दसा पुसी लाहे ॾियो। आख़िरी ब्रेक आहे साईं प्रोग्राम में। तव्हां महिरबानी करे मोबाइल खे छॾियो। तव्हां ओॾो लाइन ड्रॉप थी वई आहे, तव्हां 5 लिख था ॻाल्हायो। तव्हांजो शैतानी सैटेलाइट आहे कोई शायदि, मां नथो ॾिसी सघां। यारो पंहिंजो असांजो लाइनूं ही मूंखे त मोबाइल बंदि आहे, तव्हां पोइ बि ॻाल्हायो। ऑलवेज आहे। अच्छा ऑन हूंदी। अच्छा, सियासतदान न हुजो आहे, मतिलबु इहे शैतान न हुजो आहे। माफ़ु कजो, सियासतदान जी ॻाल्हि थी त मां बि वरी उन पासे थिड़ी वियो आहियां। तव्हां शैतान न हुजो आहे त छा हुजो आहे? त मां सियासतदान हुजां। कहिड़ो सियासतदान थियणु पसंदि कंदो? ॿिनि मां हिकु हुजां। मां पहिरियां सम्झो त अलाए कहिड़ो इशारो था कयो, मां सम्झुसि कोन, पर तव्हां हाणे चयो 2 मां 1 हुजां। हा, या त मुराद सईद हुजां। छो असेंबली सभु मेंबरनि जी कढ हूंदा आहिनि, मां बि कढ हूंदो आहियां। चिरकनो आहे, वणंदो आहे तव्हांखे? ॾाढो वणंदो आहे। वॾी मिलण जी कोशिशि कई आहे। बसि महिरबानी करे मूंखे सिर्फ़ु हिते इहो जवाबु ॾियो, तव्हां शैतान आहियो या कुझु छा आहियो? तव्हां मुराद सही तव्हांखे वणे थो त शैतान आहियो, छा आहियो? इहो कमु शैताननि जो आहे छा? शैतान ख्वाब में थो मिलांसि। अच्छा, पर जेकॾहिं मुराद सईद न हुजां त पोइ शेख रशीद हुजां। शेख रशीद छो भला? शेख रशीद जो हिकिड़ो कौल आहे, अहिड़ो चंडरो आहे जो हिन टाइम ते शादी बि न कयईं। सुवाल कयोसि त शादी छो थो करे? चए थो जब दूध बाजार मिलता है तो भैंस पालने की क्या जरूरत है। शादी न कई आहे, हिन में तव्हां ख़ुशि था थियो? अञा ताईं शादी शैतानी कमु वधंदो। शैतानी कमु वधो, शादी जो न कंदो त शैतानी कमु असांखे मौक़ो मिलंदो हिनखे बरो लाइण जो। ऐं ॿियो ताज़ी कॉन्फ्रेंस हाणे कयईं, उन में चयईं पैसा मिलनि वथा अपोज़िशन हो त पैसा वठो, सीटी वॼाए कंधु पासे करे थो चए वोट इमरान ख़ान खे कजो। अखिणी करे चई हा त वोट इमरान ख़ान खे कजो। हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? हिन में छा माना तव्हां इहो छा कहिड़ी अदा आहे जेका तव्हांखे वणी वई? सुभाणे तो शैतानी थी थी पैसा वठी असां वोट करे धूड़िया ई धूड़िया ॼुंडा पट शुरू थींदी। बाक़ाइदे मूंखे मज़ो अची वेंदो। आम माण्हू विढ़नि था त 4 माण्हू था मरनि। जॾहिं वॾा इहे चवंदा आहिनि सांड वढिबा आहिनि त ड्रब पटबा आहिनि पाणे। प्रोग्राम जो वक़्तु महदूद आहे, कुझु ॿियनि सवालनि तरफ़ वधूं था। सियासत में तव्हांजो अमल दख़ल आहे, इन जो मतिलबु इहो थियो जेको तव्हां हाणे ॻाल्हि ॾिठी पई। मां अमल दख़ल अधु असांजा ॿाहिरि वेठा आहिनि। हा सम्झुसि कोन वरी बि। अधु असांजा ॿाहिरि वेठा, ॾिठो न त असेंबली जी इजलास रुॻो कुर्सियूं खणी डज़ 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 था हणनि। इहे केरु आहिनि? असांजा ॿाहिरि आहिनि जेके इन्हनि खे था विढ़नि कुटनि ऐं असांजे पंहिंजे मिशन खे कामयाबु करण जे लाइ जुस्तजू था कनि। असेंबली में मंझि जेको मच्छी मार्केट थींदी आहे, असेंबली गोड़ थींदो आहे एवान में, ऐं स्पीकर साहिबु बार बार चवंदो आहे त वेही रहो, कोई ॿुधंदो वेही रहो। असेंबली जी स्पीकर जी बि उते न हलंदी, असांजी हलंदी आहे। को ॿुधंदो आहे? असांजा ॿाहिरि ज़िंदाबाद। असेंबली बर्खास्त थी वञे भल थी, असांजा ॿाहिरि असांजे चवण ते डटिया बीठा हूंदा आहिनि। हल 2 तारीख़ लॻी माण्हू त असांजा ॿाहिरि साॻिया ईंदा या मटबा। इन ॻाल्हि ते तव्हांखे वरी ॿुधायां, तव्हां ते लानतुनि जे वसकार जो टाइम थी वियो आहे। छो त आउं ॾिसां थो तव्हां डाउन थी विया आहियो। तव्हां ते लानतूं हाणे मां वसाए कोन थो सघां। तव्हां पंहिंजे पाण ते जीअं वसाईंदा आहियो, लानतूं वसायो त प्रोग्राम जे अॻिते तरतीब खे वधायो। जॾहिं सम्झे बि अथो मूंखे ज़रूरत आहे, मूंखे लानतूं ॾे छो नथो? मां तुंहिंजो महिमान आहियां या मुंहिंजी खुराक तोखे ॾियणी आहे। ॾे लानत मूंखे। ॿुधाए छो थो मूंखे लानतूं छो थो ॾे? टुकूं छो थो हणे? गारियूं छो थो ॾे मूंखे? ॿी सूरत में मूंखे गारियूं खाइण बि ईंदियूं आहिनि त गारियूं ॾियण बि ईंदियूं आहिनि। ॾे थो या नथो ॾे? आउं न ॾींदुसि साईं। आउं चाहियां थो त शैतान ऐं इंसान में थोरो फ़र्क़ु हुजे।
ऑडियंस के चवां थो नाज़रीन तव्हां जेकॾहिं हीउ प्रोग्राम हिन वक़्तु ॾिसो पिया तहे दिलि सां तव्हांखे गुज़ारिश कयां थो जेतिरो वणे तव्हांखे दिलि जेतिरी बि तव्हांजी चए हिन शैतान खे लानतुनि जो तोहफ़ो ज़रूरु मोकिलियो। तूं न ॾींदे ॿियो कमु कयो। मूंखे लानतूं वठणियूं ईंदियूं आहिनि। ॿुधाए कीअं? लख लानत अथई मुंहं में, अञा हिकु बुजा न ॾींदे, अञा ॻाल्हि न ॾींदे, हे लानत अथई मुंहं में। सफ़ा नेस अथई। तव्हां इंसान जे सब्र ऐं ज़ब्त खे ॾिठो किथे आहे अञा। तूं भले केतिरी बि कोशिशि कर आउं तो जहिड़ो न थींदुसि। इंसान ऐं शैतान में थोरो फ़र्क़ु हुओ। काफ़ी इंसान ईअं मां विड़ाया, काफ़ी इंसान हिक खे चई हिक खे बुजो ॾरायो, उन हिकु ॾिनो हुन ॿ ॾिना। तूं मुंहिंजे उस्ताद खां पोइ वरी कंहिंजी सोबत में अची वेंदो, वरी एतिरो सुधरी वियो आहे कंहिंजी सोबत में? रब राह सुठी ॾेखारे त माण्हू सुधरी वेंदो आहे। ख़ैर पाण अॻिते वधूं था। सियासत में जेकॾहिं कंहिंजी शागिर्दी जो मौक़ो मिले आहे तव्हांखे, इंसान हुजो आहे सियासत में हुजो आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई शागिर्दीअ जो मौक़ो मिले आहे, कंहिंखां सिखो आहे सियासत? एक ज़रदारी सब पे भारी। जेकॾहिं मां सियासतदान हुजां त मां ज़रदारी शागिर्द थियां। केर बि मूंखे हाराए न सघिया सियासत में। हे पासो न त हे पासो, पतली गली से निकल ले। केर बि हाराए नथो सघे। सच चयो तो एक ज़रदारी सब पे भारी। और जॾहिं जलसे में भी ही वात पटे और खिली तो चए या दिल खटे तो वञे दिल थी चए चुमियो ॾियांस। त पोइ तव्हांखे जेको हीउ अंदाज़ आहे ज़रदारी साहिब जो, इहो वणे थो त जेको खिले थो, उनजा ॾंद नज़र अचनि था, उन ते तव्हां आशिक़ आहे छा? सम्झ में ॻाल्हि आई, ॿई शयूं तव्हां ॿुधायो। उनजो खिलण थो वणे, उनजो हथ इशारो थो वणे, जंहिंसां मोहबत थींदी आहे उनजो ख़ामियूं न ख़ूबियूं नज़र ईंदियूं। मुंहिंजी बसि मोहबत थी वई आहे उन सां। बसि एक ज़रदारी सब पे भारी। सियासत जा जेकी हींअर रंग ॾिसूं पिया, ईंदड़ वक़्त में कहिड़ो कोराम कंदो, छा कंदो? तेल महांगो, अटो महांगो, गैस महांगी, बिजली महांगी, छा करण वारा आहियो? हिकिड़ी ॻाल्हि तूं ॿुधी हूंदी शुरूआत खां वठी। मूंखे यादि आहे जॾहिं तूं नंढो हुए, 8 सालनि जो हुए, तूं हिकिड़ो अल्फाज़ माण्हुनि जे वातां ज़रूरु ॿुधो हूंदो त पाकिस्तान नाज़ुक हालतनि में गुज़री रहियो आहे। केरु आहे नाज़ुक हालत में करण वारो? हमें नाज़ुक हालातनि में वठी वञणु तुंहिंजो असांजो पंहिंजे सियासतदाननि जो ई कमु आहे, पर उन्हनि जो ज़हन ख़राबु केरु थो करे? मां जॾहिं पाकिस्तान नाज़ुक हालातनि मां निकितो त कुर्ब, प्यार, मोहबत, सुकून अची वेंदो। झेड़ा, जलसा, जुलूस, धरणा सभु ख़तमु थी वेंदा। जॾहिं इहे ख़तमु थी विया त पोइ असांजो कहिड़ो कमु? असांजो कमु आहे त धणनि खे वधायूं, लांग मार्चूं करायूं, हिते रोड ब्लॉक अथनि, गाॾियूं सड़नि, माण्हुनि खे बाटा लॻनि त मज़ो अचे। सियासत में जेकॾहिं औरत सियासतदान जो ज़िक्र कयूं, हाल हयात औरत सियासतदान का जेका वणे तव्हांखे, जंहिंमां मुतासिर हुयो? औरतूं सभु वणंदियूं आहिनि। जॾहिं असेंबली में बेपर्दा थी हीअं चहिरो खोले वेहंदियूं आहिनि त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सभु वणंदियूं आहिनि। कंहिंजो नालो ॿुधाए? गुलशन आहे, को हिकिड़ो गुलाब, को हिकिड़ो गुल चूंडींदो, सिलेक्ट करण जो मौक़ो मिले त छा कंदो? मरियम नवाज़ ॾाढी वणंदी आहे। सियासत में न, उस में ॾाढी वणंदी आहे। ॾाढा मदा आहिनि हुनजा, पाकिस्तान वठी सऊदी ताईं ॾाढा मदा आहिनि। मां बि छितो आशिक़ आहे हुनजो, उस्ताद बि छितो आशिक़। इतफ़ाक़ सां मुंहिंजो बि उस्ताद सां बि हिते छेड़ो थिया, वेड़ा बि थियूं। असां हिक ॿिए ते अलाह तूं असां। तव्हांखे ख़बर आहे त मरियम नवाज़ जी उमिरि केतिरी आहे? उमिरि खे छॾे, हुन हुस्न खे ॾिस,
60 साल जी उमिरि में बि ईअं थी लॻे ॼण 16 सालनि जी छोकिरी आहे। वॾो केयर कयो पंहिंजो पचायो आहे पंहिंजो। असांजो बि उन ते ताफ़ुज़ आहे, उन ते हथ छांव आहे असांजी। प्यारी आहे ॾाढी। वांदकाईअ में कलाम ॿुधंदा आहियो, फ़नकार तव्हांखे वणंदा आहिनि, सिंधी फ़नकार? फहाशी ॻाए, उबतो सुबतो ॻाए, जंहिंखे ॿुधी माण्हू जा ज़हन ख़राब थियनि। हलूं भई भॼी भॼी। पांचा कूंजे रोंबो न कर, तव्हां ॿुधायो हुयो। अहिड़ा गाना जेको ॻाए वरी उन्हनि ते शैतानी चवंदे वेड़ानि ते। अॼुकल्ह राॻीदार बेड़ा अची विया आहिनि जेके राग जी ख़बर ई कोन्हे, राग जी लताड़ थियण जी न। पाण तूं गाह ॻोहींदो आहे न उन्हनि जो सारियुनि जो मथो ॾांद घुमी पोइ अनु निकिरंदो आहे उनजो। गाह ॻाए राग जो ईअं अनु धार धड़ धार करे था छॾनि। कंहिंजो नालो करा, सईद हिकिड़ो कर या क्या कंहिंजो नालो खणा, सभिनि हणी राग जी। कंहिंजो नालो खणी वठो, उनखे ख़ुशी थींदी त मूंखे शैतान बि ॿुधंदो आहे। ॿुधंदा ई शैतान, ॿुधंदा ई शैतान। थी सघे थो अहिड़े राग खे जेको न कर तूं लापारो रंग थी वञे मथां कारो बीठो थी अॻो भॻतारो। अहिड़ो कलाम ॿुधी पोइ छा कंदा आहियो? ख़ुशि थींदा आहियूं। माण्हू बदज़िन थींदा आहिनि त ख़ुशि थींदा आहियूं। माण्हू ॾिसी करे पंहिंजे जानी खे हरू भरू इहो अहिड़ो गानो हलाईंदा त लितर वाइदो माण्हू चवंदा अहिड़ो गानो असां न्याणियुनि जे साम्हूं थो हलाए थो शर्म नथो अचे। उहो चवंदो मां ॿुधां थो गानो रस्ते सां तुंहिंजो कहिड़ो कमु वञे। इन ते बेड़ ते लितरी छुटी वॾी बाक़ाइदे डज़ डज़ पटका धूड़ गार जी गई लॻी पई आहे। असां ठरूं था। प्रोग्राम जो वक़्तु साईं पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। खोड़ सारी कचहरी तव्हां सां करणी हुई, मुलाक़ातूं अॻिते बि थींदियूं। को हींअर को मैसेज ॾियणु चाहींदो, सनी हो सुठो को हुजे? मैसेज मां इहो ॾियणु चाहींदुमि त अॼुकल्ह माण्हुनि जो ध्यानु पार्टियुनि में आहे। को पीपल्स पार्टी में आहे, को PTI में आहे, को नून लीग में आहे, को फंक्शनल में आहे। इन्हनि पार्टियुनि मां कुझु कोन थींदो आहे। इन्हनि पार्टियुनि खे तव्हां आज़मायो आहे, इन्हनि मां कुझु कोन थींदो। मां हिकु नई पार्टी लॉन्च कई आहे, मुंहिंजे उस्ताद मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। इन पार्टी में शामिल थी वञो, मज़ा ई मज़ा, ऐश ई ऐश। माण्हू कमाईंदो आहे छाजे लाइ? ऐश अयाश जे लाइ। जॾहिं तव्हांखे कमाइण जी ज़रूरत न पवंदी, हिन पार्टी में शामिल थियो। बरकत ई बरकत अथव, असांजी दुआ अथव। ऐं शैतान में बरकत इहो सम्झ में न आहे। शैतान में बरकत थींदी। मूंखे इहो ॿुधायो त ॿियनि पार्टियुनि वारा चांवरनि जी प्लेट, बिरयानी जी प्लेट, बोतल, किरायो भाड़ो ॾींदा, तव्हां वटि कहिड़ी फ़रोती? छा खाराईंदो? छा ख़िदमत हूंदी तव्हांजी? माण्हू तव्हांजी पार्टी में अचनि, शैतान जी पार्टी में छो ईंदा? बेनिफिट्स कहिड़ा आहिनि? पुट मेरा जिस्म मेरी मर्ज़ी या पाण प्लेट बिरयानी जी को 100 दफ़ा घणी शइ आहे, सम्झण वारा सम्झी आहे। हलो, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां सां हाणे केरु पुॼे ऐं ॾाढी आदम खे बि तव्हां जन्नत मां धिके कढायो हुयो। असांजी कहिड़ी मजाल आहे। तव्हांजी हरू-भरू बि महिरबानी मञूं था। वेंदे वेंदे शुक्रियो अदा करणु हो बहितर आहे। 2 टे लांटूं ॾे मूं ते, कुझु थुका बुजूं वसाए त मूंखे कुझु मज़ो अचे। मां नाज़रीन खे गुज़ारिश करे छॾियां त नाज़रीन तव्हां हिन शैतान खे थुक बुजो ज़रूरु कजो। अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। हयाती बख़ैर। वरी ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए किरदार सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। इरशाद जागीरानी तव्हांखां मोकिलाए थो। अल्लाह भाई।